जी नाज़रीन, मुर्तज़ा वहाब कराची में मीडिया से ॻाल्हि ॿोल करे रहियो हो। सदन चवण हो त इमरान खान रुगो अपोज़िशन पर 22 करोड़ आवाम जो एतमाद मिलाए वेठो आहे। कराची में मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे मुर्तज़ा वहाब चयो त अदम एतमाद अचण खां पोइ जिन तादिन खे लिफ्ट न हुई उन्हनि वोट बि वज़ीर आज़म पाण वञी रहियो आहे। मुर्तज़ा वहाब चयो त अलीम खान समेत केतिरा ई पंहिंजा साथी बि इमरान खान खे छॾींदा वञनि था। सेनेट में बेइज़ती जे ख़ौफ़ खां पीटीआई बाइकॉट जो फ़ैसिलो कयो। सेनेट जी हिन सीट ते निसार खोड़ सेनेटर चूंडिजी वेंदो। मुर्तज़ा वहाब चयो त अवामी मार्च पीटीआई खे बाइकॉट करे छॾियो आहे। पीटीआई जे पंहिंजनि सिफ़नि में ॾार पइजी विया आहिनि ऐं तादी बि हुननि जी कारकर्दगी मां मुतमइन आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त इमरान खान रुगो अपोज़िशन पर 22 करोड़ आवाम जो एतमाद विञाए वेठो आहे। कराची में मीडिया से ॻाल्हि ॿोल कंदे मुर्तज़ा वहाब चयो त अदम एतमाद अचण खां पोइ जिन तादिन खे लिफ्ट न हुई उन्हनि वटि बि वज़ीर आज़म पाण वञी रहियो आहे। मुर्तज़ा वहाब चयो त अलीम खान समेत केतिरा ई पंहिंजा साथी बि इमरान खान खे छॾींदा वञनि था। सेनेट में बेइज़ती जे ख़ौफ़ खां पीटीआई बाइकॉट जो फ़ैसिलो कयो। सेनेट जी हिन सीट ते निसार खोड़ो सेनेटर चूंडिजी वेंदो। मुर्तज़ा वहाब चयो त अवामी मार्च पीटीआई खे बाइकॉट करे छॾियो आहे। पीटीआई जे पंहिंजनि सिफ़नि में ॾार पइजी विया आहिनि ऐं तादी बि हुननि जे कारकर्दगी मां मुतमइन आहिनि।